अस्सलाम वालेकुम नाज़रीन, कौमी न्यूज़ में माया तां गॾु अरीश बलोच। अॼु जी न्यूज़ अपडेट में शामिल कयूं था दादूमा रिपोर्टर फिदा हुसैन पवर जी रिपोर्ट मूजिब टटको इंजीनियर दादू तजमुल बैग लगारी ऐं टटको SDO सब डिवीज़न 1 सैयद शाहिद हुसैन शाह चयो त बिजली जी सार्फिन खे घुर्जे त हू पंहिंजा मसला जाइज़ मसला ऐं शिकायतूं ऑफिस टीम दौरान अची रूबरू मिलनि त उन्हनि खे बग़ैर कंहिं वक़्तु ज़ाया करण जे हल कया वेंदा। बाक़ी गैर क़ानूनी कुंडो हूंदो त उन्हनि जे ख़िलाफ़ सख़्त क़ानूनी कार्रवाई कई वेंदी। अहिड़ो इज़हार टटको इंजीनियर दादू तजमुल बैग लगारी दादू जे मुख़्तलिफ़ मुहलनि पाड़नि ऐं कॉलोनियुनि में गैर क़ानूनी कनेक्शननि ऐं बिजली सार्फिन ॾांहुं बक़ाया जात लाइ ऑपरेशन शुरू करण दौरान हिन सार्फिन सां ॻाल्हाईंदे कयो। हिन वधीक चयो त सबको पारान अवाम खे वधि में वधि बिजली पहुचाइण जे वारे कम खे यकीनी बनाइण लाइ पंहिंजा सभु वसीला ऐं सलाहियतूं कतब आणे रहिया आहियूं, पर बिजली जी सार्फिन खे घुर्जे त हू पंहिंजा बिजली जा बिल ॾिनल वक़्त ते जमा कराइनि। वाक़ई असांजे मुलाज़िमनि जूं कोताहियूं आहिनि। इंशाअल्लाह जल्द खां जल्द बिजली जी लोड शेडिंग बि ख़त्म कई वेंदी। सबको दादू पारां समें गैर क़ानूनी कुंडा कनेक्शन ख़त्म कया विया आहिनि ऐं 2 करोड़ ऐं 10 लख रुपयनि जी बक़ाया जात वसूल कई वई।